बुलेटिन के अॻिते वधाईंदे वाक़े ख़बर ॾियूं पिया लोए खां त पुलिस पारां गुज़िरियल ॾींहुं मुबैना मुक़ाबले में मार्जिवेल ॾोहारी जो लाश हथ करण जी दावा कई आहे। उलरा जागीर जे कचे वारे इलाइक़े में जमाली ॻोठ वटे मुक़ाबले दौरान 50 लाख इनाम रखियल ॾोहारी साईं ॾिनो नारे जो मारिजी वियो हो। ॻोठ आलमाणी नारेजा मां मार्जिवेल ॾोहारी जो लाश हथ करे अस्पताल मुंतक़िल कयो, जितां ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो। पुलिस चयो त मार्जिवेल ॾोहारी 60 खां वधीक केसनि में नामज़द हो। मथस 50 लाख रुपया इनाम बि रखियल हो। मार्जिवेल ॾोहारी फैज़ मोहम्मद बुंडो थाणे जी हद में शहीद थियल अलकारन मुबारक नारे जो ऐं यूनिस कहर वारे वाक़े में भी मुलवस हो। खबर आहे पिया खां त पुलिस पारां ॾोहारी जो लाश हथ अचण जी दावा कई आहे। मां ॿुधायो त उलरा जागीर जे कचे वारे इलाइक़े में जमाली ॻोठ वटे मुक़ाबले दौरान 50 लाख रुपया इनाम रखियल ॾोहारी साईं ॾिनो नारे जो मारिजी वियो हो। पुलिस पारां गुज़िरियल ॾींहुं मुबैना मुक़ाबले में मार्जिवेल ॾोहारी जो लाश हथ करण जी दावा कई वई। उलरा जागीर जे कचे वारे इलाइक़े में जमाली ॻोठ वटे मुक़ाबले दौरान 50 लाख रुपया इनाम रखियल ॾोहारी साईं ॾिनो नारे जो मारिजी वियो हो।